फेसबुक जो नओं यूज़र नओं जोश वलवलो असां सां गॾु आहे। इहो वलवलो असलम शेर मंगरे जे नाले खां ॾींहों ॾींहुं पज़ीराई हासिलु करे पियो। जीअं रॉकी रॉक स्टार मशहूरु थियो, जीअं अहमद शाह, अहिड़े हिसाब सां हीउ बि नओं टैलेंट आहे। दरअसल हिन सां विहण जो इहो मक़सदु आहे त असांजी आवाज़ नई जनरेशन ताईं पहुची सघे। सिंध जेका अज़ीम धरती हुई, सिंध जेको कोस्तान खां वठी, बलूचिस्तान खां वठी, कश्मीर खां वठी, राजस्थान खां वठी थींदे ई सॼो पंजाब ऐं मौजूदा सिंध सॼी एॾो वॾो वतन हो, ख़ुशहाल वतन हो। अॼु जंहिं वतन में न कॾहिं तरार ठाही वई, न को भालो या बर्ची कंहिं ते खई वई या हई वई, अमन वारो हिकिड़ो वतन हूंदो। उन वतन में हींअर उहो अमन बिल्कुलु उॾरी वियो आहे। ताज़ो ई उमरकोट में हिकिड़ो यंग छोकिरो कराची इकरा यूनिवर्सिटी जो हले थो, हली ॻोठ घुमण थो अचे 2 ॾींहंनि लाइ, ऐं राति जे टाइम हू पंहिंजो जनम ॾींहुं मल्हाई करे पंहिंजे घर ॾांहुं दोस्तनि सां गॾु थिए थो त को नशे में धुत ऐं मौजूदा हुकूमत जो हिसो पीपल्स पार्टी जो, साईं नालो छा हुनजो, पुंजोमल भील, अच्छा माज़रत, पुंजोमल भील हुन बाइक ते पंहिंजी गाॾी खे चाढ़े थो वठे। चलो जेकॾहिं एक्सीडेंट हो, हादसो, चलो हिकु मोटरसाइकिल ते लॻे आहे घटि में घटि, हिकिड़े मोटरसाइकिल ते 2 मोटरसाइकिल ते 3 मोटरसाइकिल जे मथां उहा कार चढ़े थी। नतीजे में छोकिरा हेठि था किरनि। आराई अबरार आराई छोकिरो उहो हॉस्पिटल में उन बयानु ॾिनो त आउं जॾहिं उथियो आहियां मूंखे धक ॾाढा सुठा लॻल आहियां, ऐं ॻणती जोगी हालत में उन गाॾी वारे सां, उन पुंजेमल भील सां मूं मदद घुरी आहे। उन मदद ॾियण जे बदिरां उनखे धिका ॾिना आहिनि ऐं उतां फ़रार थी वियो आहे। ऐं जेकॾहिं एट ए टाइम जो जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल सां फस्ट एड कयो वञे त शायदि बची वञे, उहो रजनेश हादसे में मरी थो वञे। ऐं माइट वीचारा उते घर में जनम ॾींहं जूं तयारियूं करे वेठा हुया, घर सिंगारे करे, त जनम ॾींहं जे बदिरां उनजे घर में लाश थो अचे। उन खे 10 ॾींहं मस थिया त 10 ॾींहं छा हफ़्तो कोन थियो त आउं पाण विपू खां वेठो हुयुसि, मुंहिंजी कुझु तबियत ठीक कोन्हे। उते असां ॾिठो त सम्झ ॾिठो ई कोली बिरादरी जो हिकिड़ो शख़्स, उहो पंहिंजो ॿारु खणी अचे थो हॉस्पिटल में, हॉस्पिटल जी हालत ख़बर आहे। ऐं मां मतिलबु गंदा लफ़्ज़ चवण जे लाइ मजबूर थी वियो आहे। 3rd क्लास माहौल जे करे हू ॿारु मरी थो वञे, मरी हू वरी एम्बुलेंस जी घुर थो करे। एम्बुलेंस वारा पंहिंजो चवंदा आहिनि मुंहुं भोली रक़म, पंहिंजे मन चाह रक़म घुरनि था, उहो एतिरी पे कोन करे सघे। बहरहाल उन लाश खे खणण जे लाइ ॿार जी लाश खणण लाइ पीउ, उन सां गॾु वॾो यंग छोकिरो इन जेतिरो, उहे 2 ऐं 3 लाश उन खे बाइक ते खणनि था, मोटरसाइकिल ते। उहे कोली बिरादरी जा उन लाश खे खणी अचनि था त साम्हूं का डार्सन वग़ैरह उन्हनि खे हिट थी करे, हिट छो थी करे, सॼी ख़बर आहे। असांजो इंफ्रास्ट्रक्चर, असांजा रोड, असांजा रस्ता, असांजा मोड़ ॾिठा आहिनि। उन जे करे चलो उनखे टकर ते उहो हिकिड़ी लाश ऐं 2 हू ज़िंदा, 2 मरी था, पहिरियों त मरलो, 2 हू बि गॾु मरी था वञनि। उन खे 4 ॾींहंनि खां पोइ वरी CMC में, चांडका मेडिकल कॉलेज में लाश थो मिले अमृता जो। त लाशनि मथां लाश आहे। असीं इहो ई चऊं था त अचो पंहिंजी सिंध जी मालिकी करो, सिंध जे हक़नि लाइ उथो ऐं इंसाफ़ी लाइ कुझु कयो। मुंहिंजो बि हिकिड़ो शेर बि हो रजनेश वारनि जे लाइ, अति अमृत निमृता जे लाइ। त शेर इहो हो त कहिड़ी बाह लॻी आहे मुंहिंजे सिंधू देश खे, कहिड़ी बाह लॻी आहे मुंहिंजे सिंधू देश खे, हू आज़ादु घुमे थो मारे रजनेश खे, कहिड़ी आह उथी आहे पुछनि माउ जी ममता खे, काल कुई छॾियो निमरूदनि निमृता खे। त इन्हनि नाइंसाफ़ियूं जुठ आहिनि ऐं असीं सॾु ॾींदासीं जो असीं पंहिंजनि सिंधी भाइरनि खे भाउ था सम्झूं। कंहिं शाइर बि ईअं चयो आहे, ॿाकारे ॿाकारे हलियो वेंदसि, तूं सॾु न ॾींदे त छा थींदो, माउ त पंहिंजी हिकिड़ी आहे, जे भाउ न थींदो छा थींदो। जीअं सिंध।